ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। बिरासिटी जे वार्ड नंबर 4 में बिजली जो करंट लगन सबब 5 ॿारनि जी माउ फौत थी वई आहे। कलोड़ा कॉलोनी में बिजली जो करंट लगन सबब मस्मात आयशा ज़ाल हुबदार कलोड़ो ज़ख़्मी थी पई, जंहिंखे अस्पताल नियो पियो वियो त जिते हुन दम ॾेई छॾियो आहे। इहा ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। फौती औरत जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोराम मची वियो आहे। बिरासिटी जे वार्ड नंबर 4 में बिजली जो करंट लगन सबब 5 ॿारनि जी माउ फौत थी वई आहे। आगाह कयूं पिया। कलोड़ा कॉलोनी में बिजली जो करंट लगन सबब मस्मात आयशा ज़ाल हुबदार कलोड़ो ज़ख़्मी थी पई, जंहिंखे अस्पताल नियो वियो जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो। अपडेट मालूम कंदासीं। नदीम मंगी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। नदीम, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल ही अफसोसनाक वाक़ियो बिरासिटी के वार्ड नंबर 4 कलोड़ा कॉलोनी में बिजली जो करंट लगन सबब 5 ॿारनि जी मां 30 साला मस्मात आयशा ज़ाल हुबदार कलोड़ो सख्त ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी औरत के फौरी तौर बिरासिटी अस्पताल आंदो वियो जिते हुन दम धणी हवाले कयो। बिरासिटी अस्पताल में डॉक्टरनि पारां औरत जे फौत थियण जी तस्दीक बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। इन सिलसिले में फौती औरत जे माइट बुधायो त घर जे भरसां 11,000 बिजली जो तारुनि जो गुज़र आहे। बिजली जी तार घर जी भित सां टच थियल हुई, जंहिं सबब सॼे घर में करंट अची वियो ऐं लाइट अचण बाद औरत खे करंट लॻो ऐं हू जेको आहे सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखां पोइ हू अस्पताल में फौत थी वई। हिन वधीक ॿुधायो त असां सेप्को इंतज़ामिया खे केतिरा ई भेरा चयो हो, पर हिननि तार हटाइण लाइ के बि उपाउ न आहिनि वरिता। हिननि इल्ज़ाम लॻायो त भिरिया सेप्को जे अमले असां जी नाहेली सबब असांजी औरत फौत थी आहे। हिननि आला अख्तियारनि समेत वसवारनि खां नोटिस वठी सेप्को भिरिया अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नदीम मंगी तफ़सील ॾिना।